अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां डिस्कस कंदासीं ब्लॉकचेन जे बारे में। मोस्टली माण्हू ब्लॉकचेन, क्रिप्टो करेंसी ऐं एनएफटीज़ खे हिकिड़ी ॻाल्हि सम्झंदा आहिनि। तव्हां ही सिर्फ़ टे मुख़्तलिफ़ नाला आहिनि, पर ही पोयां हिकिड़ी शइ ई आहे, हिकिड़ी ही टेक्नोलॉजी आहे। पर हिननि में कुझु फ़र्क़ु आहिनि ऐं कुझु में त जाम फ़र्क़ु बि आहे। जीअं डिस्कस कयूं था त ब्लॉकचेन आख़िर आहे छा? त ब्लॉकचेन हिकिड़ी अहिड़ी टेक्नोलॉजी आहे जंहिं में अख़्तियार कंहिं हिकिड़े माण्हू वटि नाहे हूंदो, बल्कि जाम माण्हुनि में डिवाइडेड हूंदो आहे। हीउ हिकिड़ो शफ़ाफ़ सिस्टम आहे, ट्रांसपेरेंट सिस्टम आहे, जंहिं में हर को चीज़ ॾिसी सघे थो त छा थी रहियो आहे, कहिड़ा अमल थी रहिया आहिनि, कहिड़ा ट्रांज़ेक्शन्स थी रहिया आहिनि ऐं आख़िरकार कहिड़ो ट्रांज़ेक्शन किथां खां किथे वञे पियो ऐं वग़ैरह वग़ैरह जाम शयूं। उन खां अलावा ब्लॉकचेन ते ऐं हिन टेक्नोलॉजी ते जेके बि मुआहिदा थियनि था, जेके बि कॉन्ट्रैक्ट्स थियनि था, उन्हनि में फ्रॉड करणु या छेड़छाड़ करणु तमामु मुश्किल आहे ऐं लॻभॻि नामुमकिन आहे। उन खां पोइ डिस्कस कयूं था त ब्लॉकचेन कमु कीअं थो करे। हाणे ब्लॉकचेन ते जेके बि अमल, ट्रांज़ेक्शन्स या जेके बि थोरा घणा कमकार थियनि था, उहे हिकिड़े दॿे में ब्लॉक में स्टोर कया वेंदा आहिनि हर थोरी देरि खां पोइ, ऐं उहे ब्लॉक्स पोइ हिक ॿिए सां कनेक्ट करे हिकिड़ो चेन ठाहियो वेंदो आहे। ईअं हिकिड़ो ब्लॉक्स जो चेन ठही वेंदो आहे ऐं उन मां ई ब्लॉक चेन वजूद में ईंदो आहे। हाणे ब्लॉकचेन जा हिन टेक्नोलॉजी जा हिन ट्रांसपेरेंट, शफ़ाफ़ ऐं जेको ट्रांसपेरेंट सिस्टम आहे हिकिड़ो, जंहिंमें हर कंहिंखे ख़बर आहे त छा थी रहियो आहे। इन टेक्नोलॉजी जा रियल लाइफ में जाम यूज़ केसिस आहिनि, जाम एप्लीकेशन्स आहिनि, जीअं सिहत खातो थी वियो, सप्लाई चेन मैनेजमेंट थी वियो, बैंकिंग फाइनेंस थी वियो, रियल इस्टेट थी वियो या गवर्नेंस थी वियो, जंहिंमें वोटिंग वग़ैरह, इलेक्शन्स वग़ैरह जाम शयूं अची थियूं वञनि, जंहिंखे बिल्कुलु मेरिट बेस ते ट्रांसपेरेंट करे कयो वञे थो रियल लाइफ में। ईअं इन जा जाम यूज़ केसिस आहिनि रियल लाइफ में। ईअं ई क्रिप्टो करेंसी ब्लॉकचेन जो हिकिड़ो यूज़ केस आहे। जॾहिं असां फाइनेंस जी इंफॉर्मेशन खे यूज़ कंदे ऐं ब्लॉकचेन खे यूज़ कंदे का करेंसी ठाहियूं, जंहिं मां असां हिकु जॻह खां ॿिए जॻह ते पैसा ट्रांसफर करे सघूं, त उन हिसे खे ब्लॉकचेन जे उन एप्लीकेशन खे क्रिप्टो करेंसी चयो वेंदो आहे। मतिलबु त क्रिप्टो करेंसी ब्लॉकचेन न आहे, ब्लॉकचेन टेक्नोलॉजी जो हिकिड़ो नंढिड़ो यूज़ केस आहे, नंढिड़ो एप्लीकेशन आहे फाइनेंस फील्ड में, जंहिंमें तव्हां करेंसीस ठाहियो था। उन हिसे खे, ब्लॉकचेन जे उन हिसे खे क्रिप्टो करेंसी चयो वञे थो। हाणे क्रिप्टो करेंसीज़ जा जाम एग्ज़ाम्पल आहिनि, जीअं बिटकॉइन ऐं इथेरियम हिकिड़ा फेमस एग्ज़ाम्पल आहे। इहे सिक्योर ऐं डिसेंट्रलाइज़्ड आहिनि, यानी कि तमामु महफ़ूज़ आहिनि ऐं बग़ैर कंहिं थर्ड पार्टी जे तव्हां पैसा ट्रांसफर करे सघो था हिक ॿिए ॾांहुं। ईअं ई एनएफटीज़ बि ब्लॉकचेन जो हिकिड़ो यूज़ केस आहे, एप्लीकेशन आहे। जॾहिं असां आर्ट या कंहिं बि यूनिक शइ खे, जीअं आर्ट थी वियो, म्यूज़िक थी वियो या अहिड़ियूं शयूं जेके इंसान गॾु कनि था, कलेक्ट कनि था रियल लाइफ में, उनखे ब्लॉकचेन सां कनेक्ट करे, ब्लॉकचेन खे यूज़ कंदे डिजिटलाइज़ कयूं या ब्लॉकचेन सिस्टम्स ते, नेटवर्क्स ते का शइ ठाहियूं आर्ट खे यूज़ कंदे, त उहे एनएफटीज़ में अची वञनि था, जेके बिल्कुलु यूनिक हूंदा आहिनि। जीअं रियल लाइफ में जाम पेंटिंग्स आहिनि, जीअं मोनालिसा जी पेंटिंग आहे, जेका जाम फेमस पेंटिंग आहे हिकिड़ी, लियोनार्डो दा विंची जी। ईअं ई अहिड़ो को पीस, यूनिक आइटम जेको ब्लॉकचेन खे यूज़ कंदे ठाहियो वञे, उहे एनएफटीज़ जे अंदरि नॉन फंजेबल टोकन्स जे अंदरि अची वेंदा। उन खां पोइ डिस्कस कयूं था ब्लॉकचेन जो फ्यूचर छा आहे। हाणे जाम रिसर्च ऐं जाम आर्टिकल्स इहो एस्टिमेट कनि था त ब्लॉकचेन 2030 ताईं 3 ट्रिलियन मार्केट थियण जो पोटेंशियल रखे थो। हाणे ही हिकु जाम वॾी अपॉर्चुनिटी आहे असां लाइ, ऐं जेके इंजीनियरिंग स्टूडेंट्स आहिनि, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग स्टूडेंट्स आहिनि, त उहे इन में प्रोजेक्ट्स ठाहे सघनि था ऐं हिन फील्ड में अची कमु करे सघनि था, छो जो हिन में अञा जाम पोटेंशियल आहे ग्रो करण जो। उन खां पोइ अचो त डिस्कस कयूं त तव्हां कीअं फ्री में सिखी सघो था ब्लॉकचेन। उन लाइ हिकिड़ो ही वेबसाइट मौजूदु आहे, साइफ्रन अपड्राफ्ट, जंहिं ते हिकिड़ो कोर्स बिल्कुलु फ्रीली मौजूदु आहे, जेको तव्हां वञी फॉलो करे सघो था ऐं लेसन बाय लेसन सिखी सघो था ऐं मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स वग़ैरह ठाहे सघो था। इहो सॼो कोर्स हिकिड़े वीडियो फॉर्म में यूट्यूब ते मौजूदु आहे। हीउ हिकिड़ो 38 कलाकनि जो वीडियो आहे। पैट्रिक कॉलिन्स जेको हिकिड़ो यूट्यूबर आहे, जंहिं ठातो आहे, ऐं इन जो टाइटल आहे सॉलिडिटी स्मार्ट कॉन्ट्रैक्ट, ऐं हीउ वीडियो जो थंबनेल आहे जेको तव्हां फॉलो करे सघो था। ऐं पाण हीउ वीडियो फॉलो कंदे जाम शयूं सिखियूं आहिनि ब्लॉकचेन जे रिलेटेड, ऐं कुझु बेसिक प्रोजेक्ट्स बि ठाता आहिनि। तव्हां बि हीउ वीडियो फॉलो कंदे जाम शयूं सिखी सघो था ऐं बेसिक ॼाण हासिलु करे सघो था ब्लॉकचेन जे बारे में। उन खां पोइ हिकिड़ी ॿी यूनिक शइ हिते ऐड कंदुमि, सिंधी कल्चर जेको आहे जाम डाइवर्स आहे ऐं उन में जाम म्यूज़िक वग़ैरह, जाम यूनिक शयूं, जाम
लिटरेचर वग़ैरह मौजूदु आहे जंहिंखे असां ब्लॉकचेन खे यूज़ कंदे हमेशह लाइ सेव करे सघूं था ऐं जाम यूनिक प्रोजेक्ट्स एनएफटीज़ वग़ैरह ठाहे सघूं था। इन सां छा थींदो, हिकिड़ो त पाकिस्तान जो कल्चर, सिंधी कल्चर या ॿियो को बि कल्चर सेव थी वेंदो ऐं इन सां जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि जी प्रैक्टिस बि थी वेंदी, मतिलबु कि कुझु यूज़फुल प्रोजेक्ट्स ठही वेंदा जंहिंजो सोसाइटी लाइ हिकिड़ो बहितर एप्लीकेशन हूंदो त भाउ असांजो कल्चर, असांजी जेका हिस्ट्री आहे उहा एटलीस्ट सेव थी वेंदी। उन खां पोइ जेके तव्हां वटि को सुवाल जवाबु आहे ज़हन में, तव्हां अची असांजे व्हाट्सएप ग्रुप या कमेंट सेक्शन में पुछी सघो था। ऐं जीअं दोस्तनि वटि कंहिं बि टेक्नोलॉजी जी ॼाण आहे, जेको बि एक्सपर्ट आहे एआई में, ब्लॉकचेन में, साइबर सिक्योरिटी में, वेब डिज़ाइनिंग में, वेब डेवलपमेंट में, टेक्नोलॉजी जे कंहिं बि फील्ड जे रिलेटेड, उहो असांजो ही ग्रुप जॉइन करे ॿियनि सिंधी दोस्तनि खे, सिंधी स्टूडेंट्स खे गाइड करे सघनि था। वॾी महिरबानी।